नाज़रीन, सुल्तानकोट में उरड़ी वबाई शक्ल इख्तियार करे वरिती आहे। हिकु हफ़्ते अंदरि 6 ॿारड़ा फौत थी चुका आहिनि। हिन बाबति पेश आहे हीअ रिपोर्ट। नाज़रीन, सुल्तानकोट भरिसां ॻोठ मज़ार खान उमराणी में उरड़ी वबा जेको ख़तरनाक शिकिल अख़्तियार करे वियो आहे, उते असीं पहुता आहियूं ॻोठ मज़ार खान उमराणी में, जिते हिकु ई ख़ानदान जा जेके आहिनि 7 ॿारड़ा उरड़ी वबा जो शिकार आहिनि ऐं 3 जेके आहिनि जंहिंमें मासूम भाउ ऐं भेण फौत थी चुका आहिनि। ऐं हिन घर में मौजूदु आहियूं अलीगुल उमराणी जे घर में, जिते उन जो मासूम 3 सालनि जो पुटु आहे ऐं 2 सालनि जो मासूम न्याणी आहे, उहे फौत थी आहिनि। ऐं हिते मालूम कंदासीं हिते इलाइक़े वासियुनि मां, घर धणी मां ऐं जेके मौजूदीन आहिनि उन्हनि मां, त हिते जेके सिहत खाते जी इंतिज़ामिया आहे उन्हनि विज़िट कई आहे। हिते जेके टीका आहिनि उरड़ी जा वबा जा, इहे मासूम ॿारनि खे लॻाया विया आहिनि न आहिनि, ऐं हीअ जेके फौतगियूं थिया आहिनि इहे कहिड़े सबबनि जे करे थिया आहिनि। शिकारपुर सरकारी में, कोट सुल्तान में, हमाऊ में कंहिं बि मदद न कयो। 8 ॾींहं अॻु में पिया तकलीफ़ में बि कंहिं मदद न कयो, वरी अॼु नंढड़ो गुज़ारे वियो। जेकाबाद में बि सभिनि डॉक्टरनि खे ॾेखारियो, कंहिं बि मदद न कयो असांजो। न तकलीफ़ में उरड़ी ॿारनि खे 3 ॿार गुज़ारे विया, मोजाई नंढड़ा। 2 अञा तकलीफ़ में सीरियस में आहिनि, उहे बि पिया आहिनि। कोई बि न आयो हिन टाइम ताईं, लड़ी न आयो। ॾिना तव्हांजे हथु जागण आहे, तव्हां जागण वञो, तव्हांखे सभु शइ मिलंदव। असां वियासीं जागण वारनि असांखे वापसि करे मोटाए छॾियो, कुझु बि न ॾिनो अथनि। मुंहिंजे बचे खे खणी अचे, उहो कंगी हूंदो उनखे असां खोराक ॾींदासीं। कंगी वारनि खे इलाजु कंदा, हिनखे कंगी न, असां हिनखे इलाजु कोन कंदासीं। आबिद खे इहो ई छोकिरो हाणे अॼु गुज़ारे वियो, इहो ई मां खणी वियो। मूंखे को बि मदद मुंहिंजो न थियो। हिते टेपो वारा आया, मां दवा कयो, उन्हनि मूंखे लिखी ॾिनो। हिते आया कोले वारा, सभु ॿारनि खे विधो, मुंहिंजनि खे कंहिं बि बुरो बि कोन पिधो अथनि। चए तुंहिंजे ॿार खे न विझंदासीं, असां वटि हाणे कोन आहिनि। असां वटि असां वञो त वियासीं, असां हमाइन त हमाइन असांखे कोन वियासीं। कोट सुल्तान वारनि न ॿुधो, शिकारपुर वारनि न ॿुधो, असांजो कंहिं बि नथो ॿुधो। असांजो को बि अमीर असांजे लाइ नथो थिए। असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, कंहिंखे दवा ॾियूं? बच्चनि खे असां ईज़ाबनि में कीअं छॾियूं? असां लख ॾेढ लाथोसीं, असांजा ॿार को बि न असांजे न साबित थिया। असां वञूं काॾे? न अमीर ॿुधे थो, न ग़रीब ॿुधे थो। असांजो कहिड़ो बि न आहे, अलाह खां बग़ैर असांजो कहिड़ो बि न आहे। असांजो मुंहिंजो न्याणी, हिकु पुटु मुंहिंजो गुज़ारे वियो, ॿियो मुंहिंजो ॾेर जी धीउ, उहा बि बसि सीरस। हिकु पुटु, उहो मुंहिंजे ॾेर जो गुज़ारे, मुंहिंजो ॿियो धीउ बि सीरस में पियो आहे। असांजो को बि अपील वारा असां वटि न ईंदा आहिनि, को बि असांजे नथा ॿुधनि। असांजो कोई बि कोन्हे, असां कंहिंखे दवा ॾियूं? असां केॾे वञूं? सुल्तानकोट भरिसां ॻोठ मज़ार खान उमराणी में उरड़ी वबा जेको ख़तरनाक शिकिल अख़्तियार कई, उते 3 मासूम गुलनि जहिड़ा ॿारड़ा अजुल जो शिकार थिया आहिनि। ऐं 7 खां वधीक जेके मासूम ॿारड़ा आहिनि उहे उरड़ी वबा जे शिकार आहिनि, जेके बिस्तरे भीड़ा आहिनि। उते मौजूदु जेको मासूम भाउ भेण जेको फौत थियो आहे, उनजो वालदा जो मौक़ो ॿुधो ऐं इलाइक़े वासियुनि जो इन जो इहो चवणु हो त असां जेको आहे मासूमनि खे सुल्तानकोट RHC सेंटर ऐं PPH आहे हमाइन जागण ऐं पंहिंजो सिविल अस्पताल शिकारपुर खणायासीं, जिते जेके अस्पताल जी इंतिज़ामिया आहे उन्हनि का असांजी मदद न कई। इसरार अली चांडियो, KTN न्यूज़, सुल्तानकोट।